अदी कंदी आवाज आई। अदी तू इन मां पंहिंजा पाटोड़ा चूंडे खण, बाक़ी ॿियनि जा पाटोड़ा तेन खे पहुचाइणा आहिनि। मूंखे इहा ख़बर न पवंदी त मां पंहिंजा पाटोड़ा सुञाणे वठां। अदी पोइ तुंहिंजा घणा पाटोड़ा आहिनि? 4। पोइ हितां मिड़ई 4 खण न। न ईअं न कजांइ। जेकॾहिं तुंहिंजी मां ढकणी जो हिकिड़ो बि पाटड़ो हिते अची वियो न त तोखे त ख़बर आहे मुंहिंजे लाइ आज़ार करे छॾींदी। अदी भला तूं ऐं अम्मा पाण में छो न ठहंदी आहियो? असां विढ़ंदियूं त न आहियूं पाण में, बाक़ी तुंहिंजी मां जी तोखे ख़बर आहे चङी तरह। हुनखे सिर्फ़ झेड़े जो बहानो घुर्जे। अदी काकी ढकणी खे मां पाण मुंहुं ॾींदसि। ॿधाई इहे 4 पाटोड़ा हिननि खे ॾे, बाक़ी ॿियनि जा ॿियनि खे ॾियूं था। अचे अदी। छोकिरियूं तव्हां त मुंहिंजे लाइ आज़ार करे छॾियो, पर दुआ कर त तुंहिंजी मां ढकणीअ जो हिकिड़ो बि पाटड़ो मूं वटि न हुजे। ॿुधो छोकिरियूं? जी अदी। हिकिड़ो कमु कजो त काकी ढकणीअ खे चूंडे चूंडे नवां पाटड़ा ॾिजो। जे अगरि उनजे वटि हिकिड़ो बि पुराणो पाटड़ो वियो न त पोइ सॼे वेढ़े में वञी करे हिकु हिकु घर जी तलाशी वठंदी। तव्हांखे कुझु कोन थींदो। अचल हाणे छोकिरियुनि खे कीअं सम्झायां त हाणे काकी ढकणी मूंसां कहिड़ी जुट कंदी, उहा इन्हनि खे ख़बर नाहे। अलाह ख़ैर कंदो, ईंदी त पोइ मुंहुं ॾेई वठंदीसां। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।